सूबेदार सोढल ॻाल्हि मञण लाइ तयार ई न आहे। दादा सालार खे गिरफ़्तार कयो आहे। आख़िर दादा सालार वियो केॾां? वरी कंहिं नई मुसीबत में न विझंदो? आख़िर सूबेदार चाहे छा थो? किथे हाशिम खान जे चवण ते त दादा सालार खे नुक़सान न पहुचाए। जेकर ईअं थियो त नुक़सान वॾो थींदो, इज़त जो ऐं माल जो। अहिड़ी क़िस्मत, ही क़िस्मत बि मूंखे कंहिंजे घर वठी आई आहे। मां उन घर में पनाह वरिती आहे जंहिं घर जे हिकु जवान जो मां खून करे चुकी आहियां। इन खां अॻु जो मुंहिंजो राज़ खुले, मूंखे त वञणु खपे। सदोरी, ही केॾां बि वञी? ख़बर न आहे। अलाह जी दुनिया ॾाढी वॾी आहे। काथे न काथे मूंखे जाइ मिली वेंदी। छो? तोखे हिते कहिड़ी तकलीफ़ आहे? न अदी, मूंखे का तकलीफ़ न आहे, पर मूं मां कंहिंखे तकलीफ़ न थिए इन जे करे अलाए छो मुंहिंजी दिलि न थी मञे। न न न सदोरी, मां तोखे वञणु कोन ॾींदसि। तोखे इते ई रहणो पवंदो। अदी, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो। मां कंहिं ते बि बार थियणु नथी चाहियां। तूं असां ते बार नाही। अड़े चरी, तूं त असांजो सॼो घर संभाले वेठी आहीं। अदी, बसि मूंखे वञणु ॾियो तव्हां। बिल्कुलु बि न। मां तोखे वञण जी मोकल न ॾींदसि। जेकॾहिं तूं वरी बि वेंदीअ पोइ तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।